नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी में खबर ॾींदा हलूं त कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में चिटो मौक़िफ़ इख्तियार कंदे चयो वियो त भारत जे तरफ़ां दहशतगर्दी तंज़ीम जी खुलेआम हिमायत खे वाक़ो कयो रहंदो। पाक फ़ौज जे आम लाॻापियल वारे शोबे ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें पाकिस्तान जे अंदरूनी ऐं ॿाहिरीं सिक्योरिटी सूरत हाल ते तफ़सीली गौर कयो वियो। इजलास में अफ़गान अमन ते मुस्बत अॻभराई ऐं हुन जे असरनि ते इत्मीनान जो इज़हार कंदे मग़रबी सरहदनि जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। कोर कमांडर कॉन्फ्रेंस क़ौमी इदारनि जे ज़रिए मग़रबी सरहदनि ते सूरत हाल मामलनि ते ख़्यालु रखण उपाय जारी रखण ते इत्तफ़ाक़ कयो वियो, जॾहिं त भारतीय ॼाराणे इदारनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। फ़ौजी सरबराह मुल्क में तशद्दुद जे वाक़िअनि में घटिताई ते इत्मीनान जो इज़हार कंदे चयो त भारत जे तरफ़ां दहशतगर्दी तंज़ीम जी खुलेआम हिमायत, मासूम कश्मीर ऐं मुसलमाननि ते ज़ुल्म ऐं तशद्दुद खे बेनक़ाब करण जो अमल जारी रखियो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।